बुलरी शाह करीम भरिसां आबादगार थाने जी पुलिस पारां इश्तिहारी ॾुआरी सलाउद्दीन जमाड़ी खे गिरफ़्तार करण बैदि ॾुआरी दूर जे माण्हुनि पारां पुलिस मथां फायरिंग। हिकु पुलिस एहलकार ईदू सेठियो गोली लॻण सबबि ज़ख़्मी थी पियो, जॾहिं त पुलिस हिकु इश्तिहारी ॾुआरी सलाउद्दीन जमाड़ी खे गिरफ़्तार करे वरितो ऐं ॿिया इश्तिहारी ॾुआरी फ़रार थी विया। जॾहिं त पुलिस सां राबितो करण मूजिबि इश्तिहारी ॾुआरी सलाउद्दीन जमाड़ी हाकिम उर्फ़ हाकिम जमाड़ी समेत टिनि ॾुआरियुनि खे गिरफ़्तार करण वियासीं त असां हिकु ॾुआरी सलाउद्दीन जमाड़ी खे गिरफ़्तार करण बैदि पुलिस मोबाइल में खणी पिया आयासीं त डेट शाख वटि ॾुआरी दूर जे माण्हुनि पुलिस मोबाइल मथां फायरिंग कई, जंहिं में असां हिकु पुलिस एहलकार ईदू सेठियो ज़ख़्मी थी पियो आहे, जंहिंखे हैदराबाद इलाज लाइ रेफर कयो वियो आहे। ॿिए पासे DSP बुलरी शाह करीम जी अॻुवाणी में ॾुआरियुनि ख़िलाफ़ ॿीहर ऑपरेशन जारी आहे।